बबरलो धरणो 13 ॾींहं में नेठ ख़तमु थियो। घरू वज़ीर ज़िया लंजार ऐं वकील जी जेकी कमेटी 14 रुकनी हुन में ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि खां पोइ धरणो ख़तमु, ट्रैफ़िक बहाल थी वई, वकील सभु पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया। मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारियो ऐं पंहिंजो प्रोग्राम करियूं था। वकीलनि जी जदोजहद जेकी हुई उहा कामयाबु थी। उन ते जिन दोस्तनि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो, पहिरीं उन्हनि खे गुज़ारिश त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त सिंध में सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां 8 महीननि खां मुसलसिल हिकिड़ी जिदोजहद हुई। सिंधु दरिया जे मथां जेके कैनाल, चोलिस्तान कैनाल समेत 6 तकरारी जेके कैनाल कढिया विया, उनजे ख़िलाफ़ मुसलसिल एहतजाज हुई। पर 13 ॾींहंनि जी जेको धरणो हो, जेको बबरलो बाईपास वटे तारीख़ी धरणो 13 ॾींहंनि जो, उहो जेको आहे गुज़िरियल ॾींहुं होम मिनिस्टर जेको आहे ज़िया लंजार सिंध जो, उनजो ऐं 14 रुकनी कमेटी आमिर नवाज़ वड़ाए जे कमेटी में शामिल हुआ। उहे उन्हनि जी गुफ़्तगू थी, उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं हुयूं। जेको आहे CCI जे इजलास में जेको कैनाल वारो फ़ैसिलो त वापसि वरितो, कॉर्पोरेट फार्मिंग जेको आहे उहो इशू हुओ, उन ते ॻाल्हि ॿोल थी हुई। ऐं हिन कमेटीअ में जेके आहिनि हैदराबाद जो सीनियर वकील KB लिगारी ऐं अमीर हसन पंवर, इहे जेके कमेटीअ में हुआ उहे ॻाल्हियुनि खां अलॻि हुआ। उन्हनि जो एतिराज़ु हो त ज़िया लंजार सां असीं ॻाल्हियूं न कंदासीं। उहे ॿई जेके आहिनि कमेटी में मौजूदु न हुआ। ऐं हिननि इहो ॼण त KB लिगारी चयो त आमिर नवाज़ वड़ाइच गुज़िरियल ॾींहं खां यको पीपल्स पार्टी ऐं जेके सरकार जा माण्हू आहिनि, सिंध सरकार जा, उन्हनि जे घेरे में हो। ऐं हू मुंहिंजो अॻुवान आहे, हू मुंहिंजो मोहसिन आहे, उन ते मुकमल एतमाद आहे। पर मां हिन पोज़ीशन में ॻाल्हियूं नथो करे सघां ज़िया लंजार सां। जॾहिं त ज़िया लंजार पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त KB लिगारी इलेक्शन में ई हाराए वियो आहे, त हुन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। अयाज़ महतलो ऐं बहरहाल इहे ॻाल्हियूं थियूं। एहतजाज ख़तमु थियो ऐं आमिर नवाज़ वड़ाइच, अयाज़ महतलो प्रेस कॉन्फ्रेंस कई। ॿियनि वकीलनि गॾिजी त कॉर्पोरेट फार्मिंग बि रद्द कई वेंदी। सिंध सरकार असांखे ख़ातिरी कराई आहे। उहो ॾिसिजे थो केतिरे वक़्त में जेको आहे लेटर मिले थो या न, उहो त थियूं बाद जूं ॻाल्हियूं। पहिरें फेज़ में जेको एहतिजाजी धरणो हो, कैनाल वारो इशू, उहो जेको आहे हल थी वियो। ऐं जंहिंखां पोइ बबरलो बाईपास वटि धरणो ख़तमु थी वियो। धरणे खां पोइ ट्रैफ़िक जेकी आहे उहा रवानगी शुरू थी वई आहे पंजाब जे तरफ़। पर तक़रीबन 18 कलाक गुज़री विया आहिनि, ट्रैफ़िक उहा जुज़वी बहाल थी आहे। एतिरी वॾी रश आहे जो ट्रैफ़िक अञा सखर बि क्रॉस न आहे करे सघी। उन सां गॾोगॾु आमिर नवाज़ वड़ाइच ऐं अयाज़ महतलो ऐं जिन बि वकीलनि एहतजाज में शामिल हुआ, पंज माण्हू जेके मदद करे रहिया हुआ बबरलो बाईपास वटि, जेके एहतजाज में शामिल थिया, उहे जेके रोड एक्सीडेंट में गुज़ारे विया, उन वटि आमिर नवाज़ वड़ाइच वकीलनि जो वफ़द वियो। उन्हनि वञी जेको ताज़ियत कई, ॾुख वंडियो ऐं आमिर नवाज़ वड़ाइच उन्हनि जी माली मदद बि कई आहे। ऐं उन सां गॾोगॾु चयो आहे, ख़ातिरी कराई आहे वारसनि खे त असीं सिंध सरकार खां इन्हनि शहीदनि जे लाइ नौकरियूं वठंदासीं। इहो माना बबरलो बाईपास वटि जेको हर 17 अप्रैल ते जशन मल्हाइण जो इहो ऐलान कयो वियो वकीलनि जे तरफ़ां। उन सां गॾोगॾु जेके शहीद हिन तहरीक जा, उन्हनि खे जेको आहे ख़िराज तहसीन पेश कयो वियो। उन सां गॾु जेॾीमहिल वकील बबरलो बाईपास वटां मोकलाणी करे रहिया हुआ त जज़्बाती मंज़र हुआ। खोड़ सारनि वकीलनि जी अखियुनि में लुड़क हुआ, ख़ुशीअ जा लुड़क हुआ। ऐं उते जे रवासिन जिन मदद कई पे, उहे बि हंजूं हारे रहिया हुआ। हिकु सिंध जे लाइ हीअ डिघी जिदोजहद हुई। सिंध जी कामयाबु जिदोजहद में हीअ जेके मंज़र, हीअ जेके लका नज़र आया, उहे असांखे कॾहिं बि कंहिं जिदोजहद में नज़र न आया। ॼण त के सदियुनि जो विछोड़ो जॾहिं माण्हू मिले थो त उहे अहिड़ा मंज़र हूंदा आहिनि। पर वकील ऐं उते जा इलाइक़े जा माण्हू जेके उन्हनि खे अलाह साईं हयाती ॾे, ख़ुशि हुजनि ऐं पंहिंजी धरतीअ जे लाइ, पंहिंजे दरिया जे लाइ उन्हनि डिघी जिदोजहद कई। इहा हिकिड़ी सिंध जी ख़ूबसूरत जेकी रवायत आहे। जॾहिं मोकलाणी थी आहे त उहे वकील ऐं उहे माण्हू पाण में रोना आहिनि, ओछंगारियूं ॾेई। ऐं ख़ुदि असां पाण उहो वीडियो ॾिसी पाण आबदीदा थी वियासीं त हीअ डिघी जिदोजहद हुई। जिदोजहद में आमिर नवाज़ वड़ाइच समेत सिंध जी कुंड कुड़छ खां आयल वकील, आम माण्हू पाण में ईअं हिकिड़ी मोहबत जी लड़ीअ में पुइजी विया। हीअ कामयाबी जॾहिं मिली त इहा जॾहिं मोकलाणी वारी हुई त इहे जज़्बा नज़र आया। हीअ जेकी रवायत पई आहे मोहबत जी, ऐं उहे जेके तमामु वॾा हिकिड़ा जेके नक्श छॾे वियो आहे। ऐं आमिर नवाज़ वड़ाइच चयो त हीअ मुल्क असांजो आहे, हीअ वतन असांजो आहे, हीअ सिंध असांजी आहे, सिंध जो दरिया असांजो आहे, सिंध जे वसीलनि जी मालिकी कबी। सिंध जे माण्हुनि जेकी मोहबत ॾिनी आहे उहा बेमिसाल मोहबत आहे। उनखे जेको आहे जेको सदाईं यादि रखंदासीं। ऐं 17 अप्रैल ते जेको आहे उहो बबरलो बाईपास वटि हर साल जशन मल्हाइण जो ऐलान कयो वियो। हिकु तरफ़ टेका टिप्पणी हले पई, वकीलनि जी जेको टारगेट अचीव न करे सघिया आहिनि। किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त
ही जेकी तहरीक हुई उहा तहरीक त सुठो थी, पर जेको CCI जे इजलास में कैनालनि खे मुकमल रद्द न कयो वियो, किन माण्हुनि जो वरी ख़्यालु इहो आहे त हीअ तहरीक मुकमल कामयाबु थी आहे। जे कैनाल जेके CCI मां रद्द थी चुका आहिनि उन्हनि ते गॾियल सलाह खां सवाइ को कमु न थींदो। त हीउ पहिरियों चकर थियो करे कालाबाग डैम जे लाइ बि सिंध जे माण्हुनि तमामु वॾी जिदोजहद कई, पर CCI जे इजलास मां उनखे रद्द न कयो वियो। पर हींअर जेको वकीलनि जे धरणे खां पोइ ईअं थियो आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़्याल आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय आहे, पर जेको आहे ज़ाहिरी तौरु अक्सरियत जेको आहे हिन इशू खे ऐं हीउ जेको बबरलो धरणे खां पोइ ऐं सिंध जे क़ौम परस्त सिंध जे माण्हुनि जी जिदोजहद खां पोइ CCI जो जेको हंगामी इजलास थियो, इजलास में जेके कैनाल रोकण जी फौरी जेको इकनेक्ट जेको फ़ैसिलो थियो हो उनखे रद्द कयो वियो, यानी कि गॾियल सलाह खां सवाइ कैनाल न ठहंदा। जेको मजमूई तौर ते सिंध जे माण्हुनि जी ही कामयाबी थी आहे ऐं कैनाल वारे इशूअ ते, सिंधु दरिया वारे इशूअ ते सिंध जा माण्हू जशन मल्हाइनि पिया, वकील जेके जशन मल्हाइनि पिया। हीअ जेकी अॼु असां पंहिंजो प्रोग्राम तव्हांजे आॾो रखियोसीं त सिंध जे वकीलनि जी कामयाबु जिदोजहद ऐं जिदोजहद खां पोइ जा मंज़र जेके जज़्बा ऐं जेके रोअण जा, ऐं उहे वकील जेके पंहिंजे पंहिंजे घर पहुता आहिनि, उन्हनि जे घरनि जे जेको वालदेन पाड़े जे रवासियुनि जे तरफ़ां गुल निछावर, उन्हनि खे अजरकियूं, उन्हनि खे मोहबतियूं। त माना हीअ सिंध जेको सिंध पंहिंजी वतन पंहिंजे धरतीअ लाइ जेको माण्हू बीहे थो उनखे सिंध जा माण्हू वतन जा माण्हू ईअं ई मोहबत ॾींदा आहिनि। अहमद नवाज़ वड़ाइची जी हिकिड़ी कामयाबु तहरीक डिघी जिदोजहद ऐं हू सिंध जे माण्हुनि में जेको जायूं ठाहियूं वियो दिलि में, ऐं खे सिंध जे माण्हुनि ईअं ई मोहबत ॾिनी आहे। पंहिंजो हीउ अॼोको प्रोग्राम जेको बबरलो जेको धरणो ख़तमु थियो, वकीलनि जी गुफ़्तगू हुई ऐं वकीलनि जी वापसी पंहिंजे घरनि ॾांहुं। पाण वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान घणी बख़्श बारी जो ॾींदा इजाज़त। सां सलामत, सिंध सलामत।